अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फमन शहिद मिनकुमुश शहर फल्यसुम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह जा ला तादाद एहसान थोड़ा जंहिं करीम रब जिंदगी में बेरोबरी रमज़ान मुबारक नसीब फरमाए। शुक्र अल्लाह। अल्लाह जे दर ते दुआ है ही रमज़ान असांखे कीअं गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾिए जीअं मोमिन पाण गुज़ारींदा आहिनि। असांखां रब शल उहे अमल कराए जंहिंमें अल्लाह ऐं उन जो हबीब शल राज़ी थियनि। साल जे 12 महीननि में रमज़ान इएं आहे जीअं हज़रत याकूब जे 12 पुटनि में यूसुफ हुयो। नबी सॻोड़े याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट हुया। सभिनी में सुहिणो, सभिनी में हज़रत याकूब खे वधीक प्यारो यूसुफ अलैहिस्सलाम। महीना सब अलाह जा आहिनि, पर जीअं यूसुफ जो हुस्न ऐं जमाल, क़ुर्ब ऐं कमाल हुयो, ये सभिनी महीननि जे अंदरि रमज़ान खे रब इहा ख़ूबी ऐं ख़सलत अता फरमायो। हिन पाक महीने जा रोज़ा रखण अल्लाह जी तरफ़ां फ़र्ज़ आहे। इन महीने जे रातियुनि जो जागण, क़ियामुल लैल करण, तरावीह ऐं तहज्जुद पढ़ण, इहा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सोने नबी जी सुन्नत आहे। ऐं सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते जा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुस समा। जीअं रमज़ान जो चंड बीहंदो आहे त आसमान जा दरवाजा खुली वेंदा आहिनि। आसमान जा दरवाजा खुली वेंदा आहिनि। वफ़ी रिवायतन फुतिहत अबवाबुल जन्नत। ॿी रिवायत में हीअं लफ़्ज़ आहिनि त चंड ॾिसण सां जन्नत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि, रहमत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि। वगुल्लिकत अबवाब जहन्नम। जहन्नम जा हड़ई दरवाजा बंद थी वेंदा आहिनि। यानी खुदा जे कमर, कहर, कावड़ जा दरवाजा बंद, रहमत, बरकत, अता ऐं सखा जा दर खुली वेंदा आहिनि। ऐं यादि रखो, दर उहो बंदि थींदो आहे जेको खुलियल हुजे, ऐं दर उहो खोलबो आहे जेको बंद हुजे। यानी जेके 11 महीना रहमत जा दर बंद हुया से रमज़ान जे अचण सां खुली वञनि। जहन्नम जा दरवाजा जेकी 11 महीना खुलियल हुया, रमज़ान जे दाख़िल थियण सां जहन्नम जा दरवाजा बंद थी वञनि। केॾी वॾी सआदत आहे इहा। वसुलसिलत शयातीन। ऐं रमज़ान जे चंड बीहण सां ई शरीर शैताननि खे कैद कयो वञे थो।
माण्हू खे गुमराह कंदो आहे शैतान। सुस्ती ग़फ़लत इबादत में रुकावट विझंदो आहे शैतान। उनजे करे अल्लाह तबारक व तआला जो हुकुम मिलंदो आहे त शैतान खे ॿधी वही समुंड में पिटो पियो त मुंहिंजे महबूब जा उम्मती आजा थी अल्लाह जी इबादत कनि। इनजे करे तव्हां ॾिसो न त जेकी 11 महीना मस्जिद जो पंध न कंदा आहिनि से मस्जिद में रमज़ान में ईंदा आहिनि छो त उहो यार ॿधिजी वियो आहे। ऐं रोज़ेदारनि जे लाइ अल्लाह वटि ख़ास इनाम ख़ास इकराम आहिनि जेकी रोज़ेदार खां सवाइ के कंहिं इबादत वारे खे उहे शयूं नथियूं मिलनि जेकी ख़ासि रोज़ेदार खे मिलनि। वो त नमाज़ बि इबादत आहे, हज बि इबादत आहे, ज़कात ख़ैरात इहा बि इबादत आहे, नफ़िल पढ़णु इहा बि इबादत आहे। पर मदीने वाले साईं फरमायो त फिल जन्नत समानियत अबवाबिन मिनहा बाबुन युसम्मा रय्यान ला यदखुलुहु इल्ला अस्साइमून। मदीने वाले साईं फरमायो त जन्नत के 8 दरवाजा आहिनि, बहिश्त के घणा 8 दरवाजा आहिनि। उन्हनि 8 दरवाजनि मां हिकिड़ो VIP दरवाजो जी VIP दरवाजो आहे। उहो दरवाजो उनजो नालो आहे रय्यान। छा नालो आहे? रय्यान। साईं फरमाइनि था त ला यदखुलु इल्ला अस्साइमून। उन दरवाजे मां रोज़ेदार खां सवाइ कंहिं खे वञण जी इजाज़त न। मिसाल कॾहिं ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मिसाल ॾिबो आहे। मस्जिद शरीफ़ खे हिकिड़ो दरवाज़ो, ॿियो दरवाज़ो, टियों दरवाज़ो, चोथों दरवाज़ो। ही 3 दरवाज़ा आम जमा जे लाइ, हे इमाम जे लाइ VIP दरवाज़ो। हितों इमाम ईंदो, ॿिए खे हेॾो अचण जी इजाज़त न आहे। मिसाल सरकार फरमाइनि था त जन्नत के 8 दरवाजा आहिनि, 7 दरवाजा आम आहिनि, हर को अचे वञे। बाक़ी ही जेको दरवाज़ो आहे रय्यान वारो, इहो ख़ासि रोज़ेदारनि जे लाइ VIP गेट आहे। इन जो मक़सद त इहा इबादत बि का आम इबादत न आहे, रोज़ो को आम अमल न आहे, इहो VIP अमल आहे। इन जे सामने जेके इनाम मिलंदा से बि VIP मिलंदा। सुभान अल्लाह। ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आहे, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको रमज़ान जा रोज़ा ईमान सां ऐं सवाब जी नियत सां अल्लाह जे राज़ी करण जे लाइ रमज़ान जा रोज़ा रखे त उनजी पोइ ज़िंदगी में जेकी बि उन खां गुनाह, ॾोह, बेफ़रमानियूं, नालाइकियूं थी वियूं, इन रोज़नि जे सदके अल्लाह ताला पूरी ज़िंदगी जे गुनाह खे बख़्शे ॾींदो। समझो था? मुझी उम्र 58 साल पूरी थी, 59 में शुरू हुई। 58 सालन में मां इंसान आहियां, खाती आहियां, गुनहगार आहियां, बदकार आहियां। मुझको छा छा थियो हूंदो, हिकिड़ो मुंहिंजो ख़ुदा ॼाणे, ॿियो मुंहिंजो ज़मीर ॼाणे। और जेकॾहिं अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾिनी ऐं पूरा मुकम्मल रमज़ान जा रोज़ा रखिया त मदीने वारे साईं जी ख़ुशख़बरी आहे त तुंहिंजे बाक़ी 59 सालनि जा, 58 सालनि जा पूरे ज़िंदगी जे गुनाहनि खे रोज़ा बख़्शे माफ़ जी।
हाणे हिते जेके वेठा आहियो कंहिंजी 30 साल हूंदी, कंहिंजी 25, कंहिंजी 40, कंहिंजी 50, जंहिंजी जेतिरी उमिरि गुज़री आहे, ही रमज़ान जा रोज़ा दिल जान सां रखो, सवाब जी नियत सां, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ईमानदारी सां रोज़ा रखो, तव्हांखे पूरी ज़िंदगी जे ॾोहनि ॾिंगनि जी अल्लाह खे माफ़ी मिली वेंदी। ऐं सरकार फरमायो वमन काम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको रमज़ान जे रातुनि जो क़याम करे, नफ़िल पढ़े, तरावीह पढ़े, बीही क़याम करे, नमाज अदा करे थो, साईं फरमाइनि था इन सां अल्लाह जो वाइदो आहे पोइ ज़िंदगी जा हर गुनाह जी मुक्ति ॾींदी। जेके रमज़ान जूं तरावीह आहिनि, इहे सोने नबी जो सुन्नत हुआ 20 रकातूं, 20 रकातूं, इहे आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत आहे। तोड़े जो साईं जन सिर्फ़ 3 रकातूं पढ़ियूं हुयूं ऐं पोइ इनखे जमात जी सूरत में हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जारी फरमायो। त हबीबुल करीम फरमाता अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन। तव्हांखे ज़रूरी आहे मुंहिंजी सुन्नत ते अमल कयो, मुंहिंजे हिदायत याफ़्ता ख़लीफ़नि जी सुन्नत ते अमल करणु ज़रूरी आहे। हाणे ॾिसो 1500 साल पिया था गुज़रनि, उम्मत तरावियूं पढ़ंदी थी अचे, शैतान खे वॾो पेट में सूर ते तरावियूं थी था पढ़नि। पोइ जेकॾहिं तव्हांखे केरु अचे, को कोटड़ी जो हिकिड़ो मलंगो, को मवाली अचे, जॾहिं तरावी न पढ़ो मञंदोसि, मोचड़ो लाहींदो है निभा तूं वरी मवाली पाण न पढ़ी मूंखे दॿींदो। सम्झो था न, शैतान चाहियो त हाणे हिननि खे तरावीयुनि खां रोकियां, पर अहिड़ो को आवाज़ उथारियां जंहिंखे रोके बि न सघे। हिन दौर जा मुल्ला उथिया, वॾियूं सुहारियूं, उहे चवंदा तरावीह त का नमाज़ ही कोन्हेगा, तरावीह त पढ़ो ई न, या त का नमाज़ ही कोन्हेगा। पिढ़े जी बादशाही आहे, तुंहिंजे पीर जो दीन आहे। 1500 सालनि खां वठी उम्मत तरावियूं पढ़ंदी थी अचे पई, पर तव्हां पंहिंजी उमिरि में ॾिठो आहे तरावियूं पढ़जनि कोन थी पढ़नि रमज़ान। हाणे हींअर मुल्ला पैदा थिया आहिनि, चवंदा तरावियूं आहिनि ई कोन, तरावियूं छो था पढ़ो? चओ असां पढ़ंदासीं, तुंहिंजे हियां ते मुन में ॾरींदासीं। समझो था न, शैतान चाहे थो तो उम्मत इन नेमत का महरूम रही वञे। मदीने वारे साईं जी हिकिड़ी हदीस आहे त जेको रात जी तरावीह जी नमाज़ थो पढ़े, उन में जेको सजदो ॾिए थो, उन हर सजदे जे एवज़ उनखे जन्नत में अल्लाह ताला नूर जो शहर अता फरमाईंदो। नूर जो चओ, नूर जो शहर, मुकमिल शहर। कोटड़ी शहर, हैदराबाद हिकिड़ो शहर आहे, कराची हिकिड़ो शहर आहे, सखर हिकिड़ो शहर। इन शहर में कोटड़ी में हेतिरे प्लाट जे लाइ, गिराठ जे लाइ, फुट जे लाइ झेड़ा लॻा पिया आहिनि, हे मुंहिंजो, हिते लड़ाई, हे प्लाट मुंहिंजो, हे हिकिड़े हिकिड़े प्लाट ते फुट ते झेड़ा आहिनि। सो अॼु आयूं सुभाणे मौत अची वियो ते हिते धूड़ कोई पाईंदी, या ज़मीन ये प्लाट हिते पिया हूंदा, असां हथे खाली हेॾा ॾींदासीं। पर जन्नत में जेकॾहिं हिकिड़ी ॾंदण रखण जेतिरी काठी मिली वञे न, ही सॼी दुनिया ऐं दुनिया में जो कुझु आहे उन खां वधीक इहा आहे जो ॾंदण जे रखण जेतिरी काठड़ी जन्नत में नसीब थी वञे। पर साईं फरमाइनि था त तरावीह जे हिकिड़े सजदे जे एवज़, सजदे जे एवज़ तव्हांखे जन्नत में नूर जो शहर मिलंदो।
छोदो सस्तो है महंगो हां मुले कितने पेट में जोर पे है जो अंदर में शैतान गिरी गया तो चाहे तो हुजूर की उम्मत है इन नेकी का महरूम रही वने समझो ना मेरा जिन्नत वन्नास शैतान कदे जिन्नन की सूरत में होगा ने को मानन की नजर नहीं हुआ वन्नास मानन की सूरत में शैतान हुआ जेको चंगे कम का रोकींदो यो शैतान जो चंगे कम का रोके यो शैतान नेकी जे कम का रोके वो शैतान को कदे कदे दिल में अंदर ईंदो आ असा ॾिसो कोन था जेको असली शैतान जो रूप आहे उहो असां ॾिसो कोन था कदे कदे माण्हू जी सूरत में ईंदो आहे ये जेॾी महिल आई पे न जुमे जे लाइ बाह में के वक़्तु ई अच्छा जुमो हिते ई पढ़ी था वठे वरी त बांध करे दो हे तो बंद करे विले हे बस कुटियो समझो था ना चंगे कम खां जेको तोखे रोके न को दोस्त जी सूरत में हुजे बाप जी सूरत में हुजे चाचे चाचे काके मामे जी सूरत में हुजे जेको चंगे कम खां रोके समझियो शैतान मुझे आका फरमायो त चंगे कम खां रोकण वारो जेको शैतान आ वो तव्हां खे हर वक्त कोशिश कंदो पियो त तव्हां नेकी जे कम में इफ़लत कयो सुस्ती कयो छॾे ॾियो पर मोमिन बानो अल्लाह जो मक़बूल ऐं महबूब बानो उहो आहे जेको शैतान खे खल्लो हणंदो आहे अल्लाह जे रस्ते में विख वधाईंदो वो सिंधी में रुका को ॾींदा खट्टर पंहिंजो त हारे पर ओड़े पाड़े जो ॿार मुनो पाण त न पढ़े तो ॿियनि खे बि रोके सो इंशाअल्लाह इश्क वारा उन जे रुकावट सां कोन रुकबा ऐं मोमिन बाना रमज़ान मल्हाए ॾेखारींदा साईं फरमाइनि था मन काम रमज़ान ईमानन व इहतिसाबन غفر له ما تقدم من ذنبه जेको ईमानदारी सां सवाब जी नियत सां रमज़ान जे राति जो क़याम करे थो तरावीह पढ़े थो तहज्जुद पढ़े थो उन जी पूरी गुज़रियल ज़िंदगी के गुनाह खे रब बख़्शे माफ़ करे वमन क़ाम लैलतल क़द्र ईमानन व इहतिसाबन غفر له ما تقدم من ذنبه जेको लैलतुल क़द्र जी रात जेका रमज़ान में अचे थी ख़ास करे रमज़ान जे पोएं ॾहे में अचे थी या लैलतुल क़द्र जी रात जेको जागे उन जे रात ख़ुसूसी रब जो ऐलान आहे अॼु पोएं गुनाह जी माफ़ी सुभान अल्लाह ऐं आका हिंदू जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुल्लु अमल इब्न आदम युदाअफुल हसनतु बिअश्रि अमसालिहा माने की जेका भी नेकी आ अल्लाह पंहिंजो फज़ल फरमाईंदो आ हुजूर जे सदके उन नेकी खे वधाईंदो आ ॾहूं न हिकु न तव्हां नेकी कंदो अल्लाह तव्हांखे ॾहूं न ॾींदो मिसाल तव्हां अल्लाह जे रस्ते में हिकिड़ो रुपयो ख़ैरात कयो त अल्लाह ताला तव्हांखे 10 रुपयनि जे ख़ैरात जो सवाब ॾींदो तव्हां घणी ख़ैरात कई ही हिन 10 रुपया हे मां ख़ैरात जो कयां इया मूं सिर्फ 10 रुपया ख़ैरात कया पर मदीने वारो साईं जो फरमाए त इन 10 जो तव्हांखे अल्लाह वटां 10 गुना जो मिलंदो सुभान माना 10 100 मूं ॾिना 10 रुपया सवाब मिलंदो 100 रुपए जे ख़ैरात सुभान जे मां ख़ैरात कयां 100 रुपया सवाब मिलंदो 1000 रुपए जे ख़ैरात जेकॾहिं ख़ैरात कयां 1000 रुपया त सवाब मिलंदो लख रुपए जो जे ख़ैरात कयां लख रुपया त सवाब मिलंदो 10 लख जी इहा आहे अल्लाह ताला जी सफ़ा पर
मदीने वाले साईं फरमायो त क़ाल अल्लाहु इल्ला सौम, अल्लाह फरमाए तो त रोज़े जो लेखो ये ना, रोज़े जो लेखो ही जुदा है। किया मदीने वाले साईं फरमाए त अल्लाह तो फरमाए क़ाल अल्लाहु तआला इल्ला सौम फ़इन्नहु ली व अना अजज़ी बिह, रोज़ो मुझे लाया ऐं उन जो एवज़ मां अल्लाह पाण। नमाज, हज, ज़कात, खैरात, फितरा, उन जो सवाब अल्लाह फरमाईंदो मलाइको के गणे गणे जो ॾह पर जॾहिं रोज़े जी ॻाल्हि थींदी रब फरमाईंदो मलाइको तव्हां विचों हटी वञो, मां ॼाणा मुंहिंजो पालो ॼाणा। यदउ शहवतहु व तामहु मिन अजली, पंहिंजी खाधो पीतो पंहिंजी शहवत पंहिंजी ख्वाहिशुनि खे छॾियो ही मुंहिंजे ख़ातिर। के ॾिठो कोन पे, के झलियो कोन पे, पलियो कोन पे, मुंहिंजे ख़ातिर हिन पाण खे बुखियो रखो। कमरो बंदि हुयो, हिकिड़ी घरवारी जो पाण, हाणे जेकॾहिं पंहिंजो हक़ शर्म अदा करे हाणे के झले सघो न पियो न जी, पर रोज़े जे करे पंहिंजी ज़ाल खां पाण खे रोके। फ्रिज में शरबत बि रखियो, बोतलूं रखियूं, थधो पाणी बि रखियो, कुझ बि ॾाढी हुयसि रोज़े सां, पर पाणी जो ढुक न पी अथई। केरु झलण परण वारो रोकण झलण वारो न हुयो, पर अल्लाह जे ख़ातिर हिन पाण खे रोकियो हो। मलाइको हिन मुंहिंजे ख़ातिर पाण खे ख्वाहिशुनि खां रोकियो, हिन जो एवज़ो मां अल्लाह पाण। सुभान अल्लाह। अना अजज़ी बिह, हिन जो बदलो अजज़ी मां पाण ॾींदुसि। मूं पंहिंजे किबला मुर्शिदन करीमन खां ॿुधो, हज़रत साईं किबला महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह इन हदीस कुदसी खे पढ़ंदे पाण फरमाइनि पिया त इते बाज़ अहले दिल इन जी माना मारूफ जे बजाय मजहूल जी माना कई आहे, यानी अजज़िया न आहे उजज़िया। व अना उजज़िया बिह, इन जी माना थींदी त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, उन जो एवज़ो मां अल्लाह पाण। तव्हां न सम्झी ॻाल्हि, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, इन जो एवज़ो मां अल्लाह पाण। निमाज़िन खे निमाज़ जे बदिले में जन्नत मिलंदी, हाजिन खे हज जे बदिले में जन्नत मिलंदी, मुजाहिदन खे, गाज़िन खे, शहीदन खे उन पंहिंजे अमल जे एवज़ में जन्नत मिलंदी, पर रोज़ेदार खे रोज़े जे बदिले में जन्नत वारो मिलंदो। सुभान अल्लाह। हज़रत साईं जन हिकिड़ो वाक़ियो हिते बयान फरमायो, क़िबला मुर्शिदन करीमन पाण फरमायो त अब्बासी घराणे जो बादशाह थी गुज़रियो आहे हारून रशीद। हारून रशीद हिकिड़े ॾींहुं पंहिंजे नौकरनि चाकरनि पंहिंजे राज रईयत खे चयो हीउ मुंहिंजो महल आहे, या लुट कयो, जेको वणेव सो खपे सो खणो। हाणे बादशाही महल में कहिड़ी शइ जी खोट हूंदी, छा न हूंदो? नौकरनि चाकरनि खे जो इजाज़त मिली, ईअं टुटी पिया, जे तुर्क मानी ते टुटंदा आहिनि, ईअं टुटी पिया। के हीरा खया, के मोती खया, के लाल खया, के पलंग खया, के कहिड़ी शइ के कहिड़ी शइ। हिकिड़ी कारी हबशण माई हुजे बानी, उहा वरी बादशाह हारून रशीद जे पासे में बीही। बादशाह खे ॾिसे पिया लुट में खणनि पिया, वठ वठ सभु लॻी पई हुई, हीअं चुपड़ी कई बीठी। त बादशाह चयो उन कारी हबशण माई खे त हीअ सभु खणनि था पिया, तूं चुप करे बीठी, तूं कुझु नथी खणी। चइजे मूं बि हिकिड़ी शइ खई आहे। छा कयो अथई? बादशाह जे कंध ते हथ रखी चई मूं हिन खे खयो। बादशाह खे उन माई जी फ़रासत अकुल दानाई ते एतिरो ख़ुशी थी, चई जेकॾहिं तो मूंखे खयो आहे त अॼु
खां वठी पानी नाई मुंहिंजी राणी मुंहिंजी घर धयाणी तो निकाह हो चुके जेका शइ घणा हिकिड़ी शइ हथ पवे न हिकिड़ी शइ मुंहिंजे विरासत में या खण में हिकिड़ी शइ हथ अचे पर बादशाह मुंहिंजो थी वञे सॼी बादशाही हूंदी आहे अरे साईं फरमायो त साईं फरमाईंदा अना उजज़िय बे जेको रोज़ो रखे थो मुंहुं रब जे ख़ातिर रखे थो इन जो एवज़ो इन जो बदिलो मां अल्लाह पाण ऐं जंहिंखे मालिक मिली वञे रब मिलियो त सभु मिलियो रब न मिलियो कुझु न मिलियो हे रब मिलियो त सभु मिलियो रब न मिलियो कुझु न मिलियो धन मिलियो दौलत मिली जेवर मिलिया मायूं मिलियूं बंगला मिलिया पर रब न मिलियो त कुझु न मिलियो कुझु बि न आहे हथनि में पर रब मिली वियो त सारी काइनात मिली वई हिकु है हिकु है हिकु है हिकु है ओ हिकु दी दिल को सिक है हिकु है हिकु है हिकु है हिकु तुझे कोई तू कर जाने ओ काफर ते मुशरिक है हिकु है हिकु है हिकु है सुभान अल्लाह वाह रोज़ेदार तुझो भाग वाह रोज़ेदार तुझो भाग सारी कायनात जो रब मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम रब उन जो आ जेको रोज़ा रखंदो आ सुभान अल्लाह इन जे करे अहले दिल अहले मारिफत अहले मोहब्बत चवंदा आहिनि मुंहिंजो साईं तूं ॿियो मुंहिंजो मालिक ओ तेरा जोश जगाया बुकियों ने ला दिया तू ही तू ला मुझे दिल जो दिल पर तू मुझे मन जो भरम तू ही तू मला मुझे दरमी सुभान अल्लाह क्या मुझे निरालो थींदो रब फरमाईंदो मलाइको ही हाजी आया है इने के जुड़ियो ही मुजाहिद आया है इने के जुड़ियो ही रोज ही के रोजेदार आया है न तवा हटी वनो हिन जो बदलो मां अल्लाह पाण ॾिसो नौकर ॾींदो पंहिंजी औकात मुताबिक बादशाह ॾींदो त पंहिंजे शान मुताबिक जी जेकॾहिं बादशाह कंहिंखे कुझु ॾियणु चाहे तो टको पैसो न ॾींदो आहे बादशाह पंहिंजे शान मुताबिक ॾींदो आहे जॾहिं अल्लाह रोज़ेदार खे ॾियण ते ईंदो त उनखे छा ॾींदो तव्हां उनजो तसव्वुर बि नथा कयो सुभान अल्लाह ऐं इन जे करे साईं फरमायो त लिसाइल फरहतन फरहतुन इंद फित्रिही
वफ़रहतुन इंद लिक़ाइ रब्बिह। रोज़ेदार जे लाइ ॿ मज़ा, रोज़ेदार जे लाइ ॿ मज़ा। हिकिड़ो रोज़े खोलण वारो जी, मूंखे त ॾाढो मज़ो ईंदो आहे। साईं थधिड़ी हुजे, थधिड़ो पाणी, मिठड़ो शरबत, रोज़े खोलण महिल ईंदो आहे मज़ो जी। साईं फरमाईंदा पहिरियों मज़ो हिते अथसि, ऐं ॿियो मज़ो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह पंहिंजा पर्दा हिजाब हटाए दीदार। रोज़ेदार खे करीम रब जो जल्दो ॾेखारींदो, हुस्न उलूहियत, हुस्न लाज़वाब, हुस्न बेमिसाल, बेपर्दा थी रोज़ेदार के जल्वो जमाल। हदीस पाक इमाम अहमद रिवायत आती है, पूरे तवज्जो कयो, ध्यान कयो। जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा, उन्हनि खे माड़ियूं मिलंदियूं, बगुला मिलंदा, हूरूं मिलंदियूं, उसूरूं मिलंदियूं, नेमतूं जेके हुन सोचूं बि न हूंदियूं, उहे इनाम इकराम उन्हनि खे मिलंदियूं। आवाज़ ईंदो त ए मानो तव्हां सां जेकी वाइदा थिया दुनिया में, उहे शयूं तव्हांखे मिलियूं। अर्ज़ कंदा मौला, जेके तो वाइदा कया उन खां बि वधीक मिलियो। रब फरमाईंदो अञा ॿियो कुझु खपेव, ॿियो कुझु अञा खपेव। अर्ज़ कंदा मौला, छा असांजे चेहरनि खे तो हसीन न बणायो आहे? मालिक, छा तो असांखे हूरुनि जो घोट न बणायो आहे? छा तो असांखे सोन चांदी जूं माड़ियूं महल कोन ॾिनियूं? मुंहिंजा मौला, जेको असांजे ज़हन ऐं तसव्वुर में आहे, उन खां बि तो वधीक ॾिनो आहे। रब फरमाईंदो, हाणे तव्हांखे उहा नेमत थो ॾियां जो तव्हांजी अखियूं ठरी पवनि। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त अल्लाह ताला पंहिंजा हिजाब जा पर्दा खणाईंदो ऐं पंहिंजो हुस्न उलूहियत ज़ाहिर कंदो, पंहिंजो जलवो ऐं जमाल रब जो ज़ाहिर थींदो, ऐं रब मुर्की फरमाईंदो, सलामुन अलैकुम कौलम मिर रब्बिर रहीम। तव्हांजे रहीम रहमान रब जे तरफ़ां तव्हां ते सलाम। अल्लाह सलाम कंदो, रब जो जलवो ऐं जमाल ज़ाहिर थींदो त उन्हनि खां जन्नत विसरी वेंदी, हूरूं विसरी वेंदियूं, माड़ियूं बंगला विसरी वेंदा, नेमतूं विसरी वेंदियूं, अल्लाह जे दीदार ऐं जमाल में ईअं मुस्तग़रक़ थी वेंदा जो चवंदा त अल्लाह हेड़ी त ॿी का काइनात में नेमत आहे। ऐं पोइ उन दीदार में उन्हनि खे 6 लख साल गुज़री वेंदा। घणो वक़्तु गुज़रंदो? हूरूं दाह खणी ईंदियूं, माड़ियूं बंगला जन्नत जा दाह खणी ईंदा। मौला, पोइ असांखे छो ठाहियो हुई? हे असांखे मानण चोड़ण वारा इहे त तुंहिंजे दीदार में। रब फरमाईंदो न त हे मुंहिंजा बानो, हाणे वञो जन्नत जा मज़ा माणियो। चवंदा मौला, असांखे जन्नत न खपे, तुंहिंजे दीदार में जेको मज़ो। सुभान अल्लाह। वदे दीदार कर दी आशिकारा दरवेश, वदे दीदार कर दी आशिकारा दरवेश, बरकंदन मस्तान हजरत कसरे जन्नत। मौला तो आशिकन सा जन्नत जो वायदो कयो आहे, दीदार जो जन्नत में। पर दीदार में देर न कजाए, न त तुंहिंजा मस्ताना जन्नत जी सिर खां पटे धार करे छॾे। की काम कापड़ी था अहिड़ी रवश रवन, न का दिल जो
करे नकी बेशुक्रन नकी कम फारसी नकी मुसलमानी मन पर सदाई जवन पिनी कजो में पाहिजो हाय हाय सैयदना अल्लाह फरमाइंदो तो फरहतुन इंद लिका रब्बी क्या मंजरे आड़े में पियो मसो रोजेदार के तटे मिलंदो जरे पंहिंजे रब जो बिना पर्दे जी दीदार सुभान अल्लाह हाजिर के गासिर के मुजाहिदन के सभी के नेमतूं मिलंदियूं पर रोजेदार के नेमतुन वारो जन्नत वारो रब मिलंदो रब जो जलवो ऐं दीदार सुभान अल्लाह इन जे करे रोज़ो माण्हू रखे थो न बुख वञण जे करे शाम थींदी आहे चपड़ा ख़ुश्क थी वेंदा आहिनि अंदरि मादो ख़ाली आहे ख़ुश्क थी वेंदो आहे पोइ वात मां हिकिड़ी बू ई निकिरंदी आहे बुख वञण जे करे उहा बूए तव्हांजी ज़ाल रोज़ेदार हुजे न पासे में उहा हूअं त घणो ई वणेव थी पर जे रोज़ेदार उहा वात मां बू कढंदी उहा न वणंदी इहा वात जी बूए रोज़ेदार जी शाम जे वक्त में अणवणदड़ पूरी हुंदी आहे पर मदीने वारो साईं तो फरमाए वला कुलूफ फमिस साहिब अत्यब इंदल्लाह मिन रीहिल मिस्क रोजेदार जे बात जी या जेका बू या न अल्लाह के मुश्क अंबर का वधीक वणंदी आहे माण्हुनि खे नथी वणे पर अल्लाह के या बूए मुश्क अंबर का वधीक प्यारी थी लगे रोजेदार बुख ऐं उंज जे वक्त में जेका बू कढंदो सुभान अल्लाह असियाम जुन्ब साईं फरमाईंदा रोज़ो ढाल रोज़ो ढाल ढाल जो हिन जदीद दौर में जेका अॼुकल्ह निकिती आहे जैकेट पाईंदा आहिनि बुलेट प्रूफ जैकेट छा बुलेट प्रूफ जैकेट ही मूंखे बि हिकिड़ी जैकेट पातल आहे कपिड़े जी आहे सम्झो था हिकिड़ी बुलेट प्रूफ जैकेट हूंदी आहे उहा ईअं पाईंदा उनखे ईअं गोली हणिजे त गोली न ते असर न कंदी इनखे चइबो आहे बुलेट प्रूफ जैकेट माना जंहिं ते गोली असर न करे अॼुकल्ह हिकिड़ियूं गाॾियूं कढियूं अथनि वॾा माण्हू उन्हनि ते चढ़नि था उहे बम प्रूफ हूंदियूं उन्हनि खे बम हणो न बम असर न कंदो इनखे चइबो आहे जुन्न यानी हिफ़ाज़त जो मथो कवर साईं फरमाईंदा त रोज़ो बि ईअं तव्हांजे लाइ बुलेट प्रूफ वांगुरु इहो कवर ॾुखनि खां ग़मनि खां अज़ाबनि खां अलाह जी गिरफ़्त खां पकड़ खां रोज़ो ढाल आहे रोज़ो मुहाफ़ज़त कंदो आहे रोज़ो तव्हांजी हिफ़ाज़त कंदो आहे रोज़ो तव्हांजी निगरानी कंदो आहे ॻाल्हि सम्झ में आई जहन्नम जी बाहि जेका आहे न दोज़ख जी बाहि माण्हुनि खे साड़ी थी पर जेको दुनिया में रोज़ेदार आहे न इहो अहिड़ी जुन्न पाए थो अचे अहिड़ी या जैकेट पाए थो अचे जो हुनजे दोज़ख जी बाहि रोज़ेदार जे क़रीब बि न ईंदी हलो रोज़ेदार तुंहिंजी लाइ सुभान अल्लाह साईं फरमायो फ़इज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफस वला यसखब जेकॾहिं तव्हां मुंहिंजा कंहिं माण्हू जे रोज़े जो ॾियारो हुजे तव्हां रोज़ेदार हुजो पोइ गार न ॾियो घटिया लफ़्ज़ न ॻाल्हायो गंदा लफ़्ज़ न ॻाल्हायो पंहिंजे रोज़े जो हया कयो पंहिंजे रोज़े खे महफ़ूज़ रखो फ़इनसाब हुआ दुन औ कातरहु फलयकुल इन्नी इम्रुन साइम जेकॾहिं तव्हां सां को विढ़े तव्हांखे गाह ॾिए तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए तव्हां सां लड़ाई करे उनखे वरंदी न ॾियो जो मां रोज़ेदार आहियां तोखे जीअं वणी गाह ॾे मां रोज़ेदार आहियां छा चयोसि इन्नी
इमरान साहिब मां तो रोजेदार माण्हू आहियां अदा तोखे जीअं वणे तीअं चओ मां त रोजेदार आहियां रोज़ो बि रखियल आहे ऐं गारियुनि जी बि ॻई लॻी पई अथसि हिकिड़ी गार ॾे चई 20 गारियूं न ॾेसि त या न ठरे रोज़ो रखे वरी टीवी वेठो ॾिसे फिल्म वेठो ॾिसे परानंग वेठो ॾिसे गिलाऊं गीबतूं वेठो करे होटल ते वेठो आहे बेहयाई जूं नज़रूं खयूं वेठो आहे इहो रोज़ो कहिड़े कम जो पुट साईं फरमाइनि था जेकॾहिं रोज़ेदार आहियो न पंहिंजे रोज़े जो भरम रखिजो पंहिंजे रोज़े जी हिफ़ाज़त कजो हिकिड़ो माण्हू मूंखे पियो चए रोज़ो मुंहिंजो गुज़री वेंदो आहे ख़बर ई कोन पवंदी आहे कीअं भला जे रोज़ो रखे फिल्म हलाईंदो आहियां इंडिया जी हिकिड़ी 3 कलाक जी पर ॾिसंदो आहियां रोज़े खे ठाहे छा बसि हुजे बेटा रोज़ो रुॻे पेट खे बुखियो रखण जी ज़ाल खां पाण पलण इहो रोज़ो न आहे अख के बुरी नजर का बचाए यो अखियुनि जो रोज़ो आहे कन्ननि खे बुरे गुफ़्तगी खां बचाए यो कन्ननि जो रोज़ो आहे ज़बान खे गंदी गुफ़्तार खां बचाए यो ज़बान जो रोज़ो आहे हथनि खे गंदनि कमनि खां बचाए यो हथनि जो रोज़ो आहे ऐं पेरनि खे बुरे पासे जे विख खणण खां रोके यो पेरनि जो रोज़ो आहे पेट खे सहरी अफ़्तारी हलाल खाधे सां भरे यो पेट जो रोज़ो आहे सॼो ॾींहुं रोज़ो रखे 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 शाम जो वरी पहिरीं हणंदो सिगरेट जो सूटो अरे तूं खजूर खा ख़ुदा जा पाना रोज़े खोलण महिल तूं जेको आहे सो पंहिंजो का मिठी शइ खा तूं शरबत पी रोज़े खोलण सां इहो तूं हो कारो अंदर में फुकड़ी मवाली रोज़ो रखियो ये सिंच हिते मथे आयो हाणे सिंच खे बि ॾिसे वरी घड़ी खे ॾिसे वरी सिंच ओ टंगियल न ओ टंगियल न ओ टंगियल वक़्तु थिए त टंगियल रहे हीअं कयो तव्हां इहो जेको सिगरेट आहे न हीअं कपिड़ो अछो कपिड़ो पुसाए आलो करे पोइ इहो जेॾी महिल इहो सिगरेट जो धूं ॿाहिरि कढे थो न हीअं करे हीअं हणो 2-3 फूका हणंदो त अछो कपिड़ो आहे ऐं जेको हुको हूंदो आहे जंहिंमें इहो सूटो हणंदो आहे न पोइ उनजी जेको अंदरो नड़ हूंदो आहे उन नड़ खे थोरो खोले ॾिसो त अंदरो उन में कारी 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 खिर ॼमी वेंदी आहे छो त धुएं जा सूटा निकिरंदा आहिनि इहो नड़ कॾहिं कॾहिं वरी साफ़ कंदा अथव मवाली हिनखे हाणे हे जेको हिकिड़ो सूटो हणो त कपिड़ो कारो 10-15 सूटा हणो त हिन जो नड़ जेको आहे हिन में अंदरि खिर ॼमी वञे ऐं सॼो ॾींहुं जेको हेठि जो सूटा हणे अंदर में पंहिंजो सिगरेट जा अंदर में धुओं थो पीए पियो हिन जो अंदरि केॾो कारो थी वेंदो जी इन जे अंदर जो हाल कहिड़ो थियो हूंदो मिठा में को फ़ाइदो कोन्हे सिगरेट में हुके में नशे में को फ़ाइदो कोन्हे तव्हां मूंखे सिगरेट जा 5 फ़ाइदा ॿुधायो त मां बि शुरू थो कयां मुंहिंजे मुरीदनि खे बि चवां थो या न त अचो मां 500 नुक़सान तव्हांखे घणे थो ॿुधायां त सिगरेट में 500 नुक़सान तो वटि 5 फ़ाइदा कोन्हनि मूं वटि तो तुंहिंजे लाइ 500 नुक़साननि जी लिस्ट आहे को फ़ाइदो कोन्हे मिठा इहा बुरी आदत आहे ऐं रमज़ान मौक़ो अथव इन आदत खे छॾण जो ख़ुदा जो कसम रोज़े जी बरकत अहिड़ी थिए थी रोज़ो रखियल हुजे न रोज़ो रखियल हुजे त सिगरेट न वणंदो पोइ धुओं न वणंदो बसि 2-3 ॾींहं थोरो पाण पलींदो न 7 जे लाइ सिगरेट न जान छुटी जी त मदीने वारे साईं फरमाइनि जेकॾहिं तव्हां रोज़ो रखियो आहे न
तो पंहिंजे रोज़े जी हिफ़ाज़त कयो। उन रोज़े में फ़इनसाब हुआ जिन को तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए इनका कातल हू जेकॾहिं को तव्हां सां लड़ाई झगड़ो करे त पोइ फलयकुल इन्नी इम्रुउन साइम, चओ त मां रोज़ेदार माण्हू आहियां, बाबा मां इहे ॻाल्हियूं कोन कंदुसि तोसां, तोखे जीअं वणे तीअं चओ, बाक़ी मां तोखे जवाबु न ॾींदुसि। रोज़े जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे रोज़े खे बचायो गंदी गुफ़्तार खां, रोज़े खे बचायो लड़ाई झगड़े फितने फसाद खां। जेकॾहिं तव्हां इन तरीक़े ते अमल कयो त रब्बुल आलमीन जल्ल शानहू तव्हांखे उन रोज़े जो मकाम अता फरमाईंदो जंहिंजो अजर अल्लाह जी ज़ात आहे ऐं अल्लाह जी सिवा। सुभान अल्लाह। मुझे आका मुझे मौला मदीने वाले साईं फरमायो दखल रमज़ान फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हाज़ा शहर क़द हज़रकुम। रमज़ान जो चंड ॾिठो त मदीने वाले साईं पंहिंजे सहाबा खे निहारे फरमायो त ख़बर अथव रमज़ान अची वियो आहे। हुज़ूर जे इत्तला पिए ओ साहिबियो ओ मुंहिंजा उम्मतियो ख़बर अथव रमज़ान अची वियो आहे। इन हाज़ा शहर क़द हज़रकुम, ही शहर बेशक अची वियो आहे। वफ़ीहि लैलतुन ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, हिन महीने में हिकिड़ी रात अहिड़ी अथव जेका 1000 महीननि खां वधीक भली आहे। केतिरी भली आहे? चओ केतिरी भली आहे? 1000 महीननि जा तक़रीबन 83 साल 4 महीना थींदा। तामा कंहिंजी उमिरि 83 साल ते आहे ई कोन। 83 साल 4 महीना जाके इबादत करे और हिकिड़ी रात लैलतुल क़द्र जी मिली वञे। जो लोचींदो सो लहंदो जी उनजी तलाश करनी पवंदी रमज़ान जे पूरे महीने में, महीने जे ख़ासि करे पोएं ॾहे में। पोएं ॾहे जे वरी 21 रातियुनि में 21, 23, 25, 27, 29 वरी 21 रातियुनि मां वरी घणो करे 27, पर इहा फिरंदी रहंदी आहे। सदाईं 27 न हूंदी आहे, सदाईं 21 न हूंदी आहे, कॾहिं 23 बि थी सघे थी, कॾहिं 24 बि थी सघे थी, इहा फिरंदी रहंदी आहे। जेको ॻोल्हींदो उनखे इहा राति मिली वेंदी। ऐं इन राति में जेकी बि दुआ घुरंदो सघंदो, ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदो से कबो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन हुरिमहा फ़क़द हुरिमल ख़ैर कुल्लहू वला यहरुम ख़ैरहा इल्ला कुल्लु महरूम। जेको इन रात जे सादत खां महरूम थी वियो सो वाकई बि महरूम, वाकई बि महरूम, वाकई बि निभागो आहे। इन जहिड़ो ॿियो को निभागो थींदो ई कोन जो रमज़ान बि अचे, लैलतुल क़द्र बि अचे ऐं हे पंहिंजो शैतानगिरी जे कमनि में, बुराइनि में, बेफ़रमानियुनि में, ग़िफ़लतुनि में राति गुज़री वञे हली। इन जहिड़ो ॿियो को टर्ड निभागो थी नथो सघे। साईं फरमाईंदा जेको लैलतुल क़द्र जे ख़ैर खां महरूम रहिजी वियो वाकई बि महरूम आहे, वाकई बि बदबख़्त बदनसीब। मूंखे उम्मीद आहे त तव्हां सभु लैलतुल क़द्र हासिल कंदव। कहिड़ो इरादो अथव? कंहिंजो कंहिंजो इरादो आहे? सभिनी जो। इहा राति ॻोल्हींदव। ख़ासि करे पोएं ॾहे जो घणो ख़्यालु कजो। पोएं ॾहे जे 21 रातियुनि जो इहा राति अलाह कंदो असां सभिनी खे नसीब थी। ऐं इन राति जी निशानी 2 निशानियूं तव्हांखे ॿुधाए छॾियां। इन राति में न सर्दी हूंदी न गर्मी हूंदी, मौसम वणंदड़ हूंदी। इन राति में कुतो रूड़ न कंदो। हिकिड़ो हूंदो आहे भौंकण, ॿियो हूंदो आहे रूड़ करणु। भौंकण तव्हां ख़बर आहे, रूड़ ॿुधी अथव कुते राति जो करे इन वात पटे वरी डिघी रड़ कंदो आहे, इहा रूड़ कंदी आहे। लैलतुल क़द्र वारी रात में कुत्तो
रूढ़ न कंदो इन रात जे अंदर कदें कदें कंहिं माण्हू खे रब ॾेखारींदो आहे त दुनिया जो हर प्राणी खीर थी वेंदो इहो हर कंहिंखे न मिलंदो आहे कंहिं ख़ुशि नसीब इन रात में हिकु घड़ी अहिड़ी बि ईंदी आहे जो काइनात जी हर शइ सजदे में किरी पवंदी ॻाल्हि सम्झो था इहे ॿ निशानियूं ख़ासि माण्हुनि जे लाइ हर माण्हू जे लाइ न आहे बाक़ी मौसम जो मोतदिल हुजणु कुते जो रूड़ न करणु सुबुह जो सिज उभरंदो न त श्वा न हूंदो जीअं थाल हूंदो थाल गोल ईअं सिज निकिरंदो ईअं ॾिसंदो तव्हांजे अखियुनि खे न वठंदो इहा बि निशानी अथव इहा गुज़री जेका राति हुई सा लहे सम्झो था ॿी हिकिड़ी निशानी आहे उहा बि अहले मारिफत खे अहले दिलि खे महसूसु थींदी आहे जेॾी महिल इबादत पियो करे या दुआ पियो घुरे मुनाजात पियो करे ओचितो उनजी दिलि जी कैफ़ियत मटिजी वेंदी उनजा लिंग कांडारजी वेंदा छा चवंदा आहिनि के वार उभा थी वेंदा आहिनि वार कांडारजी वेंदा अखियुनि में ॻोढ़ा अचंदा हा रोअण ईंदो दिलि नरम थींदी इहा निशानी अथव इन वक़्त में जिब्रील अमीन इन माण्हू सां सलाम करे रहियो आहे मुसाफ़ो करे इन राति में जिब्रील लही ईंदो आहे फ़रिश्तनि जी जमायत वठी तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र इहा राति जिब्रील अमीन फ़रिश्तनि जी फ़ौजूं वठी ईंदो आहे पोइ जॾहिं कंहिं सां जिब्रील सलाम कंदो आहे न उनजी कैफ़ियत मटिजी वेंदी उनखे रोअण ईंदो उनजे लिंगनि ते वार कांडारजी वेंदा उन माण्हू खे पंहिंजो हिकिड़ी लज़्ज़त हिकिड़ो सुकून हिकिड़ो इबादत में सुरूर महसूसु थींदो यकीन ॼाणो तव्हांखे लैलतुल क़द्र मिली सुभान अल्लाह साईं फरमायो त वला यहरुम खैरहा इल्ला कुल्लु महरूम लैलतुल क़द्र जे ख़ैर खां उहो महरूम थींदो जेको वाकई बि महरूम वाकई बदनसीब बदबख्त आहे उहो इन राति जी सआदत खां महरूम रहिजी वेंदो बाक़ी जेके मोमिन आहिनि से इहा राति जी सआदत ज़रूरु हासिल कंदा जी तव्हां बि कोशिशि कजो इहा राति मिली वञे जेकॾहिं इन राति खे तलाश करण जे लाइ को माण्हू ॾहे में वेहे पोयों ॾहो एतकाफ़ वेहे कंहिं मस्जिद में एतकाफ़ वेहे इहो ॼण कि अल्लाह जो महिमान मुतालबा मञाइण जे लाइ कंहिंजे दर ते वञी धरणो हणबो आहे भई मुंहिंजा मुतालबा पूरा न थींदा मां न उथंदुसि इहो माण्हू जेको एतकाफ़ में वेहे थो न इहो ॼण अल्लाह जे दर ते धरणो हणी वेठो आहे मौला मुंहिंजो कमु कर मुंहिंजी मुराद पूरी कर त हिकु न उथंदो मां जे इहो एतकाफ़ वारो कसरत सां दुरूद सलाम पढ़ण वारो आहे त मुमकिन आहे सरकार उन ते करम कनि उनखे पंहिंजो दीदार करे एतकाफ़ जे दौरान उनखे मदीने वारे साईं जी ज़ियारत दीदार नसीब थी वञे इन आख़िरी ॾहे जी घणी कोशिशि कजो ख़ैर ख़ैरात घणी कबी रमज़ान जे महीने में ख़ैरात घणी कबी जेतिरो अलाह सां तौफ़ीक़ ॾे कंहिंखे मानी खारायो कंहिंखे पाणी पीआरियो रोज़ो रखायो रोज़ो खोलायो कपिड़े जी ख़ैरात तव्हां वटि कपिड़ा खोड़ रखिया आहिनि उहे 4-5 वॻा पाइण जे लाइ काफ़ी आहिनि बाक़ी जेकी वॻा अथव ॾिसो ओड़े पाड़े में को ग़रीब आहे उनखे ॾेई छॾियो ईद जो नओं कपिड़ो ठाहिरायो न पुराना कपिड़ा ख़ैरात ॾियो के ग़रीब खे ढकायो तव्हां जेरे मोए
अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में थी। समझो था यतीमन जे मसइलनि ते हथ फेरायो, गरीबन की संभाल लो, मुसाफिरन की संभाल लो, कैदियन के आज़ाद करायो, को मिस्कीन आ मुहताज आ उन जी ज़रूरत के पूरो कयो। रमज़ान जो महीनो शहरुल मवासात, हमदर्दी जो महीनो, खैर खाई जो महीनो, ॿिए सां भलाई करण जो महीनो आहे। जेतिरी तव्हां ॿियनि सां भलाई कंदो ओतिरो भलाई जा दर रब तव्हांजे लाइ खोली छॾे। ऐं रमज़ान जे इख़्तिताम ते जेको फितरो अदा कबो उहो वाजिबु आहे। फितरो ज़कातुल फितर, जंहिंखे बि माली तौफ़ीक़ आहे, साहिब निसाब आहे, वो फितरो अदा कंदो। साईं फरमाए त जेसीं ताईं फितरो नथो अदा करे इन जो रोज़ो ज़मीन आसमान जे विच में लड़कियो पियो आहे। फितरो अदा कंदो को इन जो रोज़ो आसमान में वेंदो अल्लाह जी बारगाह में। तो फितरो ईद खां अॻे अदा करणो आहे। कॾहिं अदा करे को बि टाइम मोकिलियो, अॼु अदा करे छॾियो त करे सघो था। हिन वक़्तु फितरो जेको आहे वो 300 रुपया फी माण्हू जो, घणो 300 रुपया फी माण्हू जो फितरो आहे। ऐं उहो तव्हां पंहिंजे तरफ़ूं ॾींदो ऐं पंहिंजा जेकी नंढड़ा नाबालिग ॿार आहिनि उन्हनि जी तरफ़ां। बालग पुट आहे, बालग धीउ आहे, उनजो तव्हां ते वाजिबु कोन्हे। उहे पंहिंजो पाण उन्हनि खे तौफ़ीक़ आहे त ॾियनि। ज़ाल उनजे तरफ़ां बि उहा पंहिंजी पाण ॾींदी। बाक़ी तव्हां पंहिंजे सिर जे तरफ़ां ऐं पंहिंजे नाबालिग ॿारनि जे तरफ़ां फितरो तव्हांखे अदा करिणो आहे। बाक़ी ईअं आहे त घर जो हिकिड़ो वॾो आहे, सॼी छोड़ी निबेरी उनजे हथ में आहे, सॼो पैसो ॾोकड़ उनजे हथ में आहे, उहो जेकॾहिं सभिनी जे तरफ़ां अदा करे छॾे करे सघे। फितरो कंहिं हिकिड़े मिसकीन खे ॾियो त बि ठीकु आहे, विरहाए घणनि खे ॾियो त बि ठीकु आहे, पर जेकॾहिं हिकिड़े खे ई ॾियो त इहो वधीक बहितर आहे जो हुनजो कोई ईद वञी करे। सम्झो था। ऐं रमज़ान मुबारक में हर ॾींहं में दुआ कबूल, हर राति में दुआ कबूल, हर ॾींहं में रहमत वसंदी आहे, हर ॾींहं में हर राति में रहमत वसंदी आहे। ऐं जॾहिं आख़िरी राति रमज़ान जी ईंदी आहे त पूरे महीने में जेतिरा माण्हू बख़्शिया विया, जेतिरियूं रहमतूं बरकतूं वसियूं, उन आख़िरी हिकिड़ी राति में मजमूई तरह एतिरियूं रहमतूं वसियूं। केतिरा माण्हू बख़्शदा। साहबनि चयो या रसूल अल्लाह छा इहा लैलतुल क़द्र हूंदी छा? पर फरमायो न, मज़दूर जॾहिं मज़दूरी करे दंग कंदो आहे त उनखे उजरत मिलंदी आहे। पूरे रमज़ान जे रोज़नि, तरावीहुनि, तहज्जुद, ज़िक्र, फ़िक्र, ख़ैरात, इन जा अजूरा आख़िरी राति में मिलंदा आहिनि। इहा आख़िरी राति हीरनि, मोतियुनि, लालनि, जवाहरनि जहिड़ी क़ीमती अथव। ॻाल्हि सम्झी? अल्लाह करीम जल शानो असांखे करम कयो आहे जो असांखे रमज़ान मिलायो आहे। ऐं रब जे दर ते दुआ आहे त मालिक करीम असांखे रमज़ान जे रहमतुनि ऐं बरकतुनि मां हज़्ज़े वाफ़िर नसीब फरमाए। अल्लाह से असांजी इबादतूं क़बूल फरमाए। को बि रोज़ो न छॾींदो, को बि तरावीह न छॾींदो। अल्लाह से जल शानो असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम। नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिन आयात व ज़िक्रिल हकीम। أقول قولي هذا أستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور